दादू रिपोर्ट शहजाद चांडियो। दादू लॻ झुलो थाणे जी हद ॻोठ अलहॾीतो चांडियो में हिकु हफ़्तो अॻु मुबैना तौर फोत थी वियल मिसमात लतीफ़ा ज़ाल मरहूम करी बख़्श चांडियो जी धीअ हीर चांडियो चयो त मुंहिंजे चाचनि मामनि ऐं सोटनि रोज़नि वारी ईद खां हिकु ॾींहुं अॻु मूं ऐं मुंहिंजे ॿ मासूम भाइरनि ऐं ॿ नंढियुनि भेनरुनि खे कमरे में बंदि करे असांजी माउ लतीफ़ा खे घर में मुंहं ते विहण ॾेई साह कढी क़तल करे छॾियो आहे। अम्मा वटि 11 जिरेब ज़मीन ऐं माल मता हो जंहिं जे हू घुर करे रहिया हुआ। अम्मा जे इनकार ते खेसि क़तल करे असांजो माल विकाहे विया आहिनि। झुलो पुलिस इतला ते पहुची लाश खणी सिविल अस्पताल पहुचायो जिते मामे गुलाम नबी ऐं गुलाम रसूल पूरो बयान ॾेई चयो त असांजी भेण खे कंहिं क़तल न कयो आहे। रज़ा इलाही सां इंतकाल करे वई आहे। मुंहिंजे मामनि चाचनि सोटनि बहादुर चांडियो, सजन चांडियो, गुलाम रसूल चांडियो, गुलाम नबी चांडियो, मजीद चांडियो, जलाल चांडियो वारनि असांखे कमरे में बंदि करे अम्मा खे मिल्कियत तां क़तल कयो। मुंहिंजी माउ जे कातिलनि मिली भगत करे झुलो पुलिस ऐं डॉक्टरनि खे हिसाए रिश्वत ॾेई पोस्टमार्टम न करायो। नारी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वजीर आजम पाकिस्तान इमरान खान, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू, DSP दादू इंसानी हक़नि जी तंज़ीमनि वस वारनि खे अपील कई आहे त मुंहिंजी अमन खे मिल्कियत तां क़तल कयो वियो आहे। संदसि क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कयो वञे।